कंदकोट के मलीर वाले इलाके में कुछ हफ़्ता अॻु नामालूम हथियारबंदनि तां खंबे अगवा कयल मासूम ॿार अयाज़ पठान जी अगवाकार टोले पारां सोशल मीडिया ते वीडियो वायरल कई है। वायरल थियल वीडियो में ॾिसी सघिजे थो त कानून ऐं अवाम जा दुश्मन ॾोहारी मासूम बालक के ज़ंजीरनि में जकड़े वण में टंगे तशद्दुद करे रहिया आहिनि। यकीनन ये वीडियो ॾिसी असांजा बंदा अफ़सोस कंदा हूंदा ऐं मासूम जे पीउ ऐं माउ जो जीव झुरी पियो हूंदो, मगर हुकुमराननि जे कन तां जूअं बि नथी चुरे। इन मासूम ॿार जी वायरल थियल वीडियो जो केॾो न दर्दनाक मंज़र आहे।